सलाम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे सोनो सिंधी। अॼु मां तव्हां लाइ खणी आयो आहियां मज़ाया प्रोग्राम जो हिसो नंबर 2। जी दोस्तों, मां तव्हांखे अॼु कहाणी ॿुधाईंदुसि ससु ऐं ॼाटरनि जे विच में, ससु ऐं न्याणनि जे विच में। हिकु औरत जूं 3 न्याणियूं हुयूं। टिनिनि जी शादी थियल हुई। उन औरत खे पंहिंजे न्याणियुनि सां तमामु घणी मोहबत हुई। उन करे न्याणियुनि खे पंहिंजे घर में टिकायईं। हिकु ॾींहुं हुन औरत सोचियो हाणे उन्हनि जे छोकिरियुनि जे मुड़ुसनि खां इम्तिहान वठां, ॾिसां हू मुंहिंजी छोकिरियुनि सां केतिरो मोहबत कनि था ऐं केतिरा सचा आहिनि ऐं मूंसां केतिरा सचा आहिनि। पहिरें मरहले में हुन वॾे न्याणे मतिलबु वॾे ॼाटे सां दरिया घुमण वई। उते माई बिना कंहिं देर जे दरिया में टपो ॾिनो। वॾे न्याणे उहो ॾिसी करे परेशान थी वियो। वॾी मुश्किल सां पंहिंजी सस खे बचाए ॿाहिरि कढियईं। उहो ॾिसी ससु खेसि ख़ुशि थी ऐं उन न्याणे खे तोहफ़े में कार ॾिनई। वरी कुझु ॾींहं रखी माई पंहिंजे ॿिए नंबर न्याणे खे वठी वई ॿीहर दरिया ते। वरी बि दरिया में टपो ॾिनई। हिन मरा खे वरी तरण न ईंदो हुयो। इन करे रड़ियूं करे माण्हू गॾु करे वरिताईं जिन माई खे बचायो। सस खे उहा ॻाल्हि वणी ऐं उन ॿिए नंबर न्याणे खे तोहफ़े में मोटर साइकिल ॾिनी। वरी ईअं ई दोस्तो हफ़्तो बि न गुज़रियो, पंहिंजे आख़िरी नंढे न्याणे खे साॻी औरत दरिया ते वठी वई ऐं दरिया में टपो ॾिनई। हमराह खे तोड़ी जो तरण बि ईंदो हुयो, पर सोचाई त मूं वरी हिकु संडू खे हिन कार ॾिनी आहे ऐं ॿिए संडू खे मोटर साइकिल ॾिनी आहे। हाणे मूंखे वधि में वधि साइकिल ॾींदी, छॾेसि त भले मरे। थियो बि ईअं ई जो हिन भेरे ससु ॿुॾी मरी वई। कहाणी हिते ई ख़तमु न थी, बल्कि ॿिए ॾींहुं हिन नंढे न्याणे खे तोहफ़े में पराडो गाॾी मिली। पर हिन भेरे तोहफ़ो संदसि ससु न बल्कि सहुरे तरफ़ां मिलियो। जी दोस्तो, ही ॻाल्हियूं ॿुधी तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो। हाणे मां तव्हां सां ॻाल्हि शेयर करण वारो आहियां वतायो फ़क़ीर जी। हिकु दफ़े वतायो फ़क़ीर कंहिं घर जो पासो ॾेई लंघियो त हिकु हमराह पंहिंजी ज़ाल खे मार ॾेई रहियो हुयो। वतायो बि लाहे पादर हुन माई खे मारणु शुरू थी वियो। हमराह हैरान थी पुछणु लॻो त फ़क़ीर ॾे ख़बर भला तूं छो थो मुंहिंजी ज़ाल खे मारीं? वतायो पुछियो तूं छो थो मारीं? हमराह चयो आउं मुड़ुसु आहियां। वताये चयो मुड़ुसु रुॻो तूं आहीं, बाक़ी असां भाड़िया आहियूं। जी दोस्तो, हाणे मां तव्हांखे कहाणी ॿुधाए रहियो आहियां हिकु मुजिड़ो ॻोठाणो फ़क़ीर ऐं हिकिड़ी कॉल सेंटर वारी छोकिरी जे बारे में। हिकु दफ़े मुजिड़े हमराह फ़ोन कई कॉल सेंटर में ऐं छोकिरी जी सर अस्सलाम वालेकुम, फ़ोन हेल्पलाइन में ख़ुशि आमदीद, तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थी? छोकिरो छा तव्हां मूंसां शादी कंदव? हेल्पलाइन वारी एक्सक्यूज़ मी सर, ही हेल्पलाइन आहे। फ़ोन जे हवाले सां अव्हांखे छा पुछिणो आहे इहो तव्हां पुछी सघो था सर। छोकिरो जवाबु ॾिनसि तव्हां रुॻो उहो ॿुधायो त मूंसां शादी कंदव? हेल्पलाइन सॉरी सर, मां शादी में इंटरेस्टेड न आहियां। तव्हां फ़ोन जे बारे में का बि सुवाल पुछी सघो था। वरी उते छोकिरे जवाबु ॾिनो अव्हां हनीमून ते किथे हलणु पसंदि कंदव? हेल्पलाइन वारे चयो सॉरी सर, तव्हां रुॻो फ़ोन जे बारे में पुछी सघो था, मूंखां अहिड़ा सुवाल न कयो। छोकिरो वलीमो किथे पसंदि कंदव? छोकिरीअ वरी कावड़ में अची करे चयो सर, अव्हांखे सम्झ में नथो अचे छा? मां शादी में इंटरेस्टेड न आहियां। अव्हां छो मूंखे गैर ज़रूरी ऑफरूं पिया ॾियो? छोकिरो हाणे अव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त अव्हांजी कंपनी जेके असांखे गैर ज़रूरी ऑफर जा SMS कंदी आहे उन ते असांखे केॾी कावड़ लॻंदी आहे ऐं कहिड़ी हालत थींदी आहे असांजी। इन जे करे बराए महिरबानी अॻियां गैर ज़रूरी मैसेज न कंदा कयो। जी दोस्तो, तव्हांखे ही वीडियोज़ ॾिसी करे ॾाढो मज़ो आयो हूंदो ऐं तव्हां ॾाढो एंजॉय कयो हूंदो। उमेद आहे त तव्हां असांजी सपोर्ट कंदव ऐं असांजो चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं दोस्तनि ताईं पहुचायो जीअं वधि खां वधि दोस्त असांजे चैनल ते अचनि ऐं वीडियोज़ ॾिसनि ऐं असांजी सपोर्ट कनि। थैंक यू।